नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। सखर में आलमी मैराथन रेस में मोराको के एथलीट अलियोसोफ अब्दुल माजिद खटे वरिती आहे। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया की म्योनी मतोको पहिरीं पोजीशन माणी आहे। सखर में आलमी मैराथन रेस में मोराको के एथलीट अलियोसोफ अब्दुल माजिद खटे वरिती आहे। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया की म्योनी मतोको पहिरीं पोजीशन माणी आहे। जा तफ़सील मालूम कयूं था। इनायत भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इनायत, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। सखर में भी लोक सहायता इंटरनेशनल मैराथन रेस सखर IB पब्लिक स्कूल खां निकती जेका मिलिट्री रोड गुलूबल चौक सखर वेरा जे बबरलो बाईपास खां थींदे शाह हुसैन खैरपुर ताईं फ़ासिलो तय कयो, जंहिंखां पोइ शाह हुसैन खां वापसि IB पब्लिक स्कूल ताईं 42 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे मुकमल कयो। लोक सहायता इंटरनेशनल मैराथन रेस उमेद जी डोड़ मोराको के अलियोसोफ अब्दुल माजिद खटे वरिती आहे। अलियोसोफ अब्दुल माजिद 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाक 22 मिनट ऐं 35 सेकंड में मुकमल कयो। एथियोपिया के मेथरो नेब्रो 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाक 28 मिनटन ऐं 48 सेकंडन में मुकमल करे बी पोजीशन हासिल कई। केनिया के जैक्सन माइनिया 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाक 31 मिनट ऐं 6 सेकंड में मुकमल करे 3 पोजीशन हासिल कई आहे। औरतुनि जी डोड़ में केनिया की म्योनी मतोको 10 किलोमीटर जो फ़ासिलो 40 मिनट ऐं 25 सेकंड में तय करे पहिरीं पोजीशन हासिल कई आहे। जापान के यूकोलोगो जी 10 किलोमीटर जो जेको फ़ासिलो आहे वो 40 मिनट 49 सेकंड में तय करे बी पोजीशन हासिल कई आहे। लाहौर की मायनूर अफजल 10 किलोमीटर जो फ़ासिलो 43 मिनटन में तय करे 3 पोजीशन हासिल कई आहे। मां ॿुधाईंदोमांसि लोक सहायता मैराथन के चेयरपर्सन DIG पीर मोहम्मद शाह मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बी लोक सहायता इंटरनेशनल मैराथन रेस में ॿियनि मुल्कनि जे रनर्स समेत पाकिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां रनर्स शिरकत कई आहे। इन रेस में शामिल ॿियनि मुल्कनि जा रनर्स जॾहिं वापसि वेंदा त हिन रेस में अञा वधीक रनर्स शरीक थींदा। उहा लोक सहायता मैराथन दुनिया की रेस मां हिकु हूंदी। जी इनायत भट्टी, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।